अस्सलाम वालेकुम क्यों तव्हां सब उम्मीद है खैर से हूंदो। मूंखे लगी आहे ॾाढी बुख अधी अञा मानी कोन पचाई आहे। अधी छा पई करी ॿारहं थी विया आहिनि असांखे बुख तपायो पई आहे तूं अञा मानी कोन पचाई आहे। ख़ैर त आहे अधी मूं मानी इन जे करे कोन पचाई आहे त तव्हां जेको आहे मुंहिंजी रिस्पेक्ट कोन था कयो। छो थी छला सां रिस्पेक्ट कोन कई आहे तुंहिंजी जगी छला पई हणी आऊं तो तुखे प्यार से भी समझे जगी कोन थी इंडिया ते वायलेशन अची वञे। ठीक है हाँ सही है वाकई बिल्कुल यार पंहिंजा वीडियो टिकटॉक ते भी लाई हथी विया हलिया टे वीडियो तो डिलीट कया मुखे अञा याद आयो वे दुख मुखे वो दुख कोन विसरियो आहे। बस इंशाल्लाह अल्लाह खैर कंदो वरी पाण ॾे व्यूज़ अची वेंदा। बीठी खंभा फिकर न कर खंभो बिजली जो बस यार हाँ भुख लगी है वाला मानी पचाए ॾींदे कोन पचाए ॾींदे नो वॾा भी रखियो सुठो लगे सही है नो तू मानी बानी दी पचाईंदी ये नो बो न रखनी कर तो जरा सी मारी मानी खरायो तो मुझे कद्दू गयो मट करे नो वन के अॼु कट भी न गे ऐं सुरीली ऐं सुठी मानी पचाए ॾे असांखे त असां तुंहिंजी नेकी कयूं। ॻाल्हि त ॿुध मुंहिंजी तव्हां कहिड़ी पहिरीं खाधो पीतो कहिड़ी तव्हां मुंहिंजी नेकी कई आहे अॼु वरी कहिड़ी कंदव तव्हां। छो थी महिमान चवंदा पोइ तूं बि मानी भली थी पचाई असांखे नथी पचाए ॾी सुरीली। अॼु खां पोइ और धणे में पेर कोन रखंदसि। हाँ अदी ॿियो सभु ख़ैर अदी ॿियो सभु ख़ैर आहे पर अॼु खां वठी और रंधिणे में पेर कोन रखंदसि पंहिंजो बंदोबस्तु वञी पाण कयो। अरे पखमन वारो वॻो अथई न मूंखे पहिरीं पंहिंजे जवाबु ॾे पोइ बख़मन। हा ॿुधा छा मूं चयो अॼु खां वठी आऊं रंधिणे में पेर कोन रखंदसि। ठीकु आहे भले हथ रखजांइ ऐं हथ बि कोन रखंदसि छला ऐं मानी कोन पचाईंदसि वही पोइ असीं त बुख मरी वेंदासीं। वञी पाण पचायो हॾ हणो इहे कहिड़े कम जा अथव हॾ असांजे हॾनि में ज़ंग लॻी विया आहिनि असांखां मानी कोन थी पचे। हल हाणे थी मानी पचाए ॾे बाबा बचण वारो अथई। बारे में पुछो हा हीअ वॻो थी घणे में वरितो अथई बखमन जो ही गिफ्ट मिलियो हो मूंखे। गिफ्ट कंहिं ॾिनो तो त माण्हुनि सां राई कोन्हे पोइ तोखे केरु ॾींदो। मूं पंहिंजे पाण खे गिफ्ट ॾिनो हो पंहिंजे पाण खे। यस इहो वरी कहिड़ो फैशन आहे तुंहिंजो। ही असल में मूंखे ही वॻो वणियो मूं छा कयो हिन खे वरितमि पैक करायमि भाई खे हुन दुकान वारे खे चयमि हिन खे हिकिड़ी जॻह ते मोकिले छॾ ऐं पाण वठी अचां न पाण वठी अचां त माण्हू मूंखे वरी घर वारा चवनि त पंहिंजे मथां वेठी ख़र्चु करे ही वरी मूं पंहिंजे पाण खे गिफ्ट मोकिलियो त हाणे चवनि था वीचारी खे गिफ्ट आयो हो हा त पायो वेठी आहियां। अरे तूं त जाम सियाणी पोइ 2000 रुपये जो वॻो घर वटि होम डिलीवरी करे वियो होम डिलीवरी हल मानी पचाए हल ॻाल्हियुनि में मूंखे रंधिणे में न वठी हल भई त कचारी करे मूंसां रंधिणे वारो कमु कोन थो थिए अॼु खां वठी बसि मानी ठीकु आहे पोइ भला भत चाढ़े ॾे अॼु मानी कोन मिलंदी मानी नथी पचाए त भला चांवर असांखे ठाहे ॾे चांवर बि कोन मिलंदा अॼु असांखे रोज़ो थी रखाई अॼु वञी रोज़ो रखो खुटल जेके रोज़ा हुआ न उहे वञी सही आहे भला पोइ असां भला अचण वारो आहे पेटीस वारो उहे वठी भला खाई छॾींदासीं पाणी पी पेटी लेकिन मानी कोन पचाईंदसि आऊं बि आइडियो मूंखे त वाह जो मिली वियो आहे मानी कोन पचाईंदा हाणे पेटीस जी दुकान थी खोजां पेटीस हा सही आहे पेटीस वारे खे चवंदसि 100 पेटीस मूंखे ॾे 2 रुपया घटि 10 रुपया पेटीस थो वञे पोइ 10 रुपया वरी आउं खपाईंदसि हुन खां 100 पेटीस वठंदसि घणे जा थींदा 100 छा थियो ही वीडियो रोके मूंखे छा चयो अथई बसि तोखे हिकिड़ी सीक्रेट ॻाल्हि चई अथमि मूंखे ख़बर पई आहे तूं वीडियो रोके पोइ थी तूं मुंहिंजी बेइज़ती कर वीडियो में वरी तूं माण्हू कैमरा जे साम्हूं त कोन कंदो न वरी चवंदा हीअ नंढी भेण वॾी भेण जी इज़त पई करे। हा बच्चा बच्चा त माना पहिरीं छा हा हाथी के खाने के दांत अलग और दिखाने के दांत अलग वो कब तो मूंसां कयो हा हा ठीकु आहे बसि ऐं कावड़ी आहे तो मूंसां न ॻाल्हाई मक्खियूं ऐं सिर खाई वई अलाए किथां आयूं। हा सियारे में इलाही थियूं थियनि मक्खियूं मां चवंदी कतल खजी लथी आहे तॾहिं मक्खियूं आहिनि हींअर किथे आहिनि खजूं खजूं कहिड़े पासे मिलंदियूं आहिनि मुझागड़ा खजनि जा पाक नहीं अद्धी त रुको पोइ ॻाल्हियूं कंदी ठीकु आहे अद्धी खे छॾे ॾियो पोइ असीं जेको मिलंदासीं ॿिए वीडियो में बाय बाय।